अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी थकाफ़त जो अनोखो आशिक़ जंहिं कॾहिं बि सिंध सां पंहिंजी मोहबत जो दामन न छिनियो। खेसि जॾहिं बि ॾिसबो हो त हूअ सरासर सिंध जी थकाफ़त जो हिकु मुजस्मो ॾिसण में ईंदो हुयो। हिन पंहिंजी पूरी ॼमार में सिंधी थकाफ़त जी ओहञाण सिंधी टोपीअ खे कॾहिं बि पंहिंजो पाण खां परे न कयो। हमेशह खेसि सिंधी टोपी पातल ॾिसबी हुई। जी दोस्तो, वीडियो ते हलंदड़ तस्वीरुनि ऐं मुंहिंजनि कुझु इशारनि मां अव्हांखे इहो पतो त ज़रूरु पइजी वियो हूंदो त आउं कंहिं मुतलिक़ ॻाल्हाए रहियो आहियां। बिल्कुलु दोस्तो, अॼु जी वीडियो में आउं ॻाल्हाईंदुसि जलाल चांडियो मुतलिक़, जेको पंहिंजी पूरी ॼमार में ख़ुदि बि सिंधी थकाफ़त सां मोहबत जो हिकु अनोखो ओहञाण रहियो, हिकु अनोखी निशानी रही। दोस्तो, अॼु जी वीडियो में आउं अव्हां सां जलाल चांडियो जी सिंध सां मोहबत मुतलिक़, सिंधी थकाफ़त जी क़दीम निशानी जेका हर सिंधीअ जी सुञाणप आहे, यानी के संदसि उताक मुतलिक़ ॿुधाईंदुसि। दोस्तो, जलाल चांडियो सिंधी थकाफ़त सां मोहबत कंदड़ राॻी हुयो, जंहिं पंहिंजी पूरी ॼमार सिंधी थकाफ़त सां मोहबत कई। जलाल सिंधी टोपीअ जो आशिक़ हूंदो हुयो। संदसि पुटनि मुताबिक़ अॼु बि जलाल चांडिये जूं उहे यादगार टोपियूं सवनि जी तइदाद में पयूं आहिनि, जेको सिंधी थकाफ़त सां जलाल जी मोहबत जो ओहञाण आहिनि, हिकु सबूत आहिनि। जलाल चांडियो जी महिमान नवाज़ी त हंधा हंधि मशहूरु आहे। जलाल चांडियो जी उताक संदसि सिंधी थकाफ़त सां मोहबत जो वॾो तारुफ़ आहे। जलाल जी हीअ उताक जलाल जी ज़िंदगीअ में हज़ारे चहिरा ॾिठा, पर उहो सिलसिलो रुकियो कोन। जलाल खां पोइ अॼु बि संदसि पुटनि संदसि शौक़ खे बचाए रखियो आहे। अॼु बि सवें चहिरा जलाल चांडियो जी उन उताक खे ॾिसणु अचनि था। दोस्तो, जलाल जे उताक जी हिकु ताज़ी वीडियो जेका आउं अव्हांखे ॾेखारणु चाहियां थो, अचो त गॾिजी ॾिसूं। आदा सलेमान तू तो सुखन जी से जुआज़दान चार मां पाजी हिन हयात जो उनवान चार जेके न आयो कदई मुझ ज़बान ते यकीन आदो एड़े शख्स जे कुरान चार तू खुश वसीर मादन में तू खुश वरी तू खुश वसीर मादन में मुझ गुरबत ते एहसास तकर तरपाई जे छात आई बेतरस फिरी कुछ क्या सद करूं जे गलतियां हिंद पर कती हुसैन के सदके मां मुसन्नन
जी दोस्तों, इहा हुई जलाल चांडीअ जे उताक जी वीडियो जेका असां अव्हां जे ख़िदमत में पेश कई। दोस्तों, सच पुछो त जलाल चांडीअ जी सिंधी थकाफ़त सां एॾी त मुहबत हुई जेका लफ़्ज़नि में बयानु नथी करे सघिजी। तव्हां दोस्तनि खे बि जेकॾहिं जलाल चांडीअ जी थकाफ़त सां वास्तेदार का ॻाल्हि ज़बानी यादि हुजे त कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा। असांजी अॼु जी वीडियो अव्हां दोस्तनि खे कीअं लॻी इन जी राय जो इज़हार पिणु कमेंट सेक्शन में ज़रूरु कंदा। गॾोगॾु असांजे यूट्यूब चैनल सिंध काइनात खे सब्सक्राइब पिणु कंदा हलंदा, छो जो असां हमेशह अहिड़ियूं ई वीडियोज़ जेके अव्हांजी दिलचस्पीअ जो बाहिस आहिनि पंहिंजे यूट्यूब चैनल ते अपलोड कयूं आहिनि। असांजी कोशिशि आहे त अव्हांखे एंटरटेनमेंट मुहैया कजे, अव्हांखे दिलचस्पी मुहैया कजे। सिंध काइनात यूट्यूब चैनल अव्हां सिंधी ॿुधंदड़नि जो आहे। अव्हां पंहिंजे मुहबत जो इज़हार कंदे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं असांजूं वीडियोज़ पंहिंजे दोस्तनि, पंहिंजे घर जे भातियुनि, पंहिंजे मिटनि माइटनि सां पिणु शेयर कयो त जीअं उहे बि असांजूं वीडियोज़ ॿुधी मालूमात सां गॾोगॾु दिलचस्पी हासिलु कनि। बहरहाल मोकिलायूं था इन ई दुआ ते, जिथे बि हुजो ख़ुशि हुजो, मुर्कंदा रहो, सलामत हुजो। जीअं सिंध, जीअं लतीफ़।